सिंध ऐं आलम जे अज़ीम रूहानी ऐं फिक्री रहबर जे हंज में लतीफ़ जे हंज में असांजे नज़रियाती ऐं सियासी रहबर रसूल पली जे छपर छाव में अवां सिंध जे अज़ीम बैनरन ऐं भाउरन के सलाम तो पेश कयां हिन लॉन्ग मार्च दौरान हिते पहुचण ते। जेके दोस्त हिन काफ़िले में असां सां गॾु आहिनि उन्हनि उहे मंज़र ॾिठा आहिनि, पर जेके दोस्त हिते भिटशाह में असांखे मिलिया आहिनि उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त 24 ॾींहंनि जे हिन पंध में असां छा छा नाहे ॾिठो। मथे ते तपंदड़ सिज आहे, पट ते नंढड़नि ॿारनि भेनरुनि ऐं भाउरनि जा पेर आहिनि, कंदकोट वासिन सरदारी ऐं कबायलियत जे घेरे में आयल सिंधियुनि जा वाशगाफ नारा आहिनि। गौसपुर, करमपुर, शिकारपुर, सखर, लकी गुलाम शाह, रानीपुर, गंबट, कुंभ, नौशहरो, मोरो, सकरंद, सईदाबाद माण्हुनि जा इस्तक़बाल आहिनि। किथे जमात इस्लामी जो सरवाण मौलाना असदुल्ला भुट्टो हथ हथ में ॾेई पंध कंदड़ आहे। किथे जसकम जा हर शहर में लॻंदड़ कैंप नारनि जे धूम में असां सां गॾु आहिनि, संदन कुआड़ी वारो झंडो पियो झूले। किथे सिंध तरक्की पसंद पार्टी जा कारकुन पंहिंजे कायद डॉक्टर कादिर मक्सी जे नारनि सां इस्तक़बाल में आहिनि। किथे जमीयतुल उलमा इस्लाम सिंध जो चूंडियल सेनेटर डॉक्टर खालिद महमूद सुमरो पंध में आहे। किथे सिंध यूनाइटेड पार्टी जा कारकुन जलाल शाह साहब जो न्यापो खणी असां सां गॾु आहिनि। किथे सेव सिंध मूवमेंट जो शाह मोहम्मद शाह देगियूं रदाराए माण्हुनि जा हुजूम वठी नारनि सां गॾु असांजे इस्तक़बाल में आहे। किथे टीचर्स आहिनि, किथे अदील महर ऐं मंजूर हुजण जहिड़ा अदीब साथी गॾु आहिनि। सॼी सिंध गॾु आहे, सॼी सिंध जा माण्हू गॾु आहिनि। फ़क़ति अकेलो जे करे अॼु सिंध में आहे त सिंध जो माण्हू न आहे। अॼु सिंध में अकेलो सिंध जो गद्दार वॾेरो आहे ऐं पीपल्स पार्टी जा विकाणल दलाल आहिनि। सिंध गॾु आहे। हज़ारनि माण्हुनि जे उन्हनि इस्तक़बालनि में दोस्तो, हज़ार माण्हुनि जे उन्हनि इस्तक़बालनि में बीठल गाॾियुनि जे काफ़िलनि में पेरे पंध भेनरुनि जे मथनि ते हथ रखंदड़ ऐं ॿारनि खे मिठियूं ॾींदड़ उन्हनि रस्ते ते बीठल माण्हुनि जे चपनि ते फ़क़ति हिकिड़ो लफ़्ज़ आहे, ए सिंधी भेनरूं, ए असां जूं माउरूं, तव्हांजे पंध, तव्हांजे इज़त, तव्हांजे अज़मत ऐं तव्हांजे महिनत ऐं तव्हांजे जज़्बे खे सलाम आहे। इहो आहे सिंध जे 4.25 करोड़ माण्हुनि जो न्यापो। पर उन विच में जॾहिं झड़प लॻंदी आहे अख़बारूं पढ़ण जी, तॾहिं हिकिड़े पासे मुबारकूं सलामतियूं हूंदियूं आहिनि ऐं विच में के अहिड़ा बयान पढ़ण जिते मजबूर थींदा आहियूं जो दिलि चवंदी आहे त ही माण्हू कहिड़े जहान में रहनि था। अहिड़ा नक जा ॾाढा माण्हू, अहिड़ा बेहया माण्हू, अहिड़ा क़ौम जा गद्दार माण्हू। बाबू नाउमल चनेसर पलीअ साहब उन ते मज़मून लिखिया आहिनि। से घर जे कुंड में वेही लिकी साज़िश कंदा हुआ। ही माण्हू अजीब ॻाल्हियूं था कनि। कायम अली शाह चवे थो क़ौम परस्त अजाई वावेला पिया कनि, पाणीअ ते नाणे ते वॾो कारनामो करे आया आहियूं। हू मलाणी मिठीअ में थो तकरीर करे सिंध जा क़ौम परस्त छा पिया कनि, उहे अजाई वावेला पिया कनि। निसार खोड़ो ऐं शाज़िया मरियो जूं ॻाल्हाइनि। सिंध जा क़ौम परस्त अवामी तहरीक लॉन्ग मार्चूं फुज़ूल आहिनि ऐं हू असांजो काफ़िले में हलंदो, असां सां कुलो कुले में मिलाए। गुल मोहम्मद जखराणी सो चवे थो सवात ऐं वज़ीरिस्तान मां ईंदड़ असांजा भाउरनि जखराणी जो तोखे पंहिंजी टोपीअ जी पग जो ऐं टोपीअ जो मान ऐं मर्तबो विसरी वियो आहे। सिंध जे माण्हुनि खे न मिलियो। सिंध सिंधियुनि जी आहे। को बि वज़ीरिस्तान जो माण्हू, को बि वाला जो माण्हू सिंधियुनि खे क़बूल न आहे।
जॾहिं तोखे सिंध में कुतीअ जो बच्चो बि तुंहिंजे अॻियां बीह तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हो,